STP पारां बदमनी ऐं नवाबशाह में अगवाणनि तोड़े कारकुननि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल करे मुज़ाहिरा कया पिया वञनि। लाड़काणो, शहदादपुर, मोरो, मिठियाणी, नवाब अली मोहम्मद, बांधी, सकरन, दौड़ ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। अगवाणनि जो चवणु आहे त नवाबशाह में STP अगवाणनि ऐं कारकुननि ते दाख़िल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। STP अगवाण निसार कीरियो जे घर ते पुलिस चढ़ाई ऐं संदसि घर भातियुनि जी गिरफ़्तारी जी बि मुज़म्मत कई वई आहे। अगवाणनि जो चवणु आहे त सिंध जे शहरनि तोड़े ॿाराड़ियुनि में बदअमनी जी बाहि भड़कियल आहे, पर पुलिस अमन क़ाइमु कराइण में का कार्रवाई न पई करे। लाड़काणो, शहदादपुर, मोरो, मिठियाणी, नवाब अली मोहम्मद, सकरन, दौड़, बांदी समेत दौलतपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि एहतजाज कया विया आहिनि। निसार खोखर खां तफ़सील मालूम कयूं था। निसार, आगाह कजो, लाड़काणो में बि STP कारकुननि एहतजाज कयो आहे। जी हाँ अमीर, लाड़काणे में जो STP कारकुननि नवाबशाह जे अगवाण निसार कीरियो जे घर ते पुलिस चढ़ाई जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जनाबाग में उन्होंने एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं हिन मौक़े ते जेके अगवाण आहिनि उन्हनि ज़िलई सदर आहे, उन्हनि जो ॾाढो अलवरा उमराणी, मोहम्मद सादिक लाशारी ऐं ॿियनि जेको आहे सो इन मौक़े ते तक़रीरूं कयूं आहिनि। उन्हनि चयो आहे त SSP नवाबशाह खे हटाए वञे, जंहिं चादर ऐं चौदीवारीअ जो जेको आहे सो एहतराम न कंदे निसार कीरियो जे घर भातियुनि ऐं ख़ुसूसन उन्हनि जे औरतुनि मथां तशदद करायो आहे, उन्हनि जी गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। इन ख़िलाफ़ उन्हनि सख़्तु नारेबाज़ी कई आहे। जी निसार, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। STP पारां बदअमनी ऐं नवाबशाह में अगवाणनि तोड़े कारकुननि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल कई वई आहे। नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शहरनि में, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाजी मुज़ाहिरा बि कया विया आहिनि। नवाब अली मोहम्मद, बांदी, दौड़ ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज करे कारोबार बंदि रखियो वियो आहे। लाड़काणो, शहदादपुर, मोरो, मिठियाणी, सकरन, दौड़ ऐं ॿियनि शहरनि में कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा बि कया। अगवाणनि जो चवणु आहे त नवाबशाह में STP जे अगवाणनि ऐं कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, उहे ख़तमु कया वञनि। STP अगवान निसार कीरियो जे घर ते पुलिस चढ़ाई कई ऐं संदसि घर भातियुनि जी गिरफ़्तारी कई वई आहे, उन जी बि मुज़म्मत कई वई आहे। कारकुननि जो चवणु आहे त सिंध जे शहरनि तोड़े ॿाराड़ी में बाहि भड़कियल आहे बदअमनी जी, पर पुलिस का कार्रवाई न पई करे। ॾोह ते ज़ाब्तो आणण में पुलिस नाकाम थी चुकी आहे। मिठियाणी में बि एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था मुख़्तियार सहतो खां। मुख़्तियार, वधीक आगाह कजो, STP कारकुननि एहतजाज कयो आहे। जी बिल्कुलु, मिठियाणी जे मेन चौक ते STP जे कारकुननि पारां हथनि में प्ले कार्ड ऐं पार्टी जा झंडा खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जी अॻवानी हबीबुल्लाह मशहूरी, होश मोहम्मद मशहूरी, हबीबुल्लाह मलक ऐं ॿियनि चयो त STP नवाबशाह जे अॻवाणनि ऐं कारकुननि जे मथां जेको आहे SSP नवाबशाह पारां जेके केस दाख़िल कराया विया आहिनि उहे मनगढ़ंत ऐं कूड़ा केस आहिनि। जॾहिं त हुनजी जेको STP नवाबशाह जे कारकुन आहिनि उन्हनि जी जेको आहे चौपायो माल ऐं कार जेकी चोरी थी वई, उन जे हवाले सां SP ऑफिस अॻियां जेको एहतजाज कयो, उन एहतजाज जेको डमिरजी SSP नवाबशाह ऐं असांजे कारकुननि मथां केस दाख़िल कराया विया आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे IG सिंध खां ऐं सिंध हुकूमत खां त फौरी तौर जेके केस दाख़िल थिया आहिनि उहे केस जेको आहे ख़तमु कया वञनि ऐं जेको असांजा कारकुन जेके गिरफ़्तार आहिनि उनखे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ मुख़्तियार। सकरन मां न्यास चांडियो खां बि तफ़सील मालूम कयूं था। न्यास, आगाह कजो, STP अगवाणनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करण ऐं बदअमनी जेका वधी वई आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, STP कारकुननि एहतजाज कयो आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां शहरीबाद में वधल बदअमनी जे आज़ाद STP अगवान मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ अॼु ज़िले शहरीबाद में हड़ताल वारे सॾ ते सकरन शहर में ऐं आसपास इलाइक़नि में शटरबंद हड़ताल फीता रोक हड़ताल कई वई। हड़ताल सबबि शहर जा मुख्य कारोबार मर्कज़ मुकमल तौर बंदि आहिनि, जॾहिं त कंहिं बि अणवंदड़ वाक़िए खे रोकण लाइ शहर अंदरि वॾे अंग में पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे। उन मौक़े ते STP जे अॻवान जो चवणु आहे त SSP नवाब शामिर सऊद जे अचण खां पोइ ज़िले में बदअमनी चोट चढ़ी वई आहे, जंहिं ख़िलाफ़ असां पुरअमन एहतजाज कयो आहे। पर नाल पुलिस असांजे अॻवान मथां 4 कूड़ियूं FIR दाख़िल करे छॾियूं आहिनि, जंहिं ख़िलाफ़ अॼु हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे। हिन चयो त जेसीं ज़िले में बदअमनी ख़तमु न थींदी असां सख़्तु एहतजाज कंदासीं। जी न्यास, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। मोरो मां तफ़सील मालूम कयूं था वहीद मस्तोई खां। वहीद, वधीक आगाह कजो, STP कारकुननि मोरो में बि एहतजाज कयो आहे। मोरो में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते वधंदड़ बदअमनी समाजी बुराइनि ऐं पार्टी अॻवान ते कूड़ा केस दाख़िल थियण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻवानी अब्दुल हमीद पांवर
अजीज कोराई, मियांदास लुंड, जानी मोराई, गुलसन खोसो, अशरफ उस्तमानी, इरफान अब्बासी, महमूद अवाणी, ॿिया कहिड़ा जिते हुननि चवण सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान ते कूड़ा केस दाख़िल करण बैदि अॻवान जे घरनि ते चढ़ायूं करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे। संदसि घर भातियुनि ते पिणु तुर्तू पिणु खंबे खयूं वियो आहिनि, जंहिंजी असां अमल जी मज़म्मत कयूं था। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे, छाकाणि त हमेशह सिंध तरक़ी पसंद पार्टी जे माण्हुनि सिंध धरती ऐं सिंध धरती जे मज़लूम माण्हुनि जे लाइ आवाज़ उथारियो आहे, पर उन जे बुनियाद खे हिरासा करे पार्टी अॻवाननि खे केस दाख़िल करे हिरासा करे पियो वञे, जेको अमल हरगिज़ बर्दाश्त न कंदो। हिननि मुतालबो कयो त SDP अॻवान सां कूड़ा केस ख़तमु करे खेनि जेको आहे आज़ादु कयो वेंदो। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो जेको आहे वसी कयो वेंदो। जी वहीद, महिरबानी तफ़सील।